अस्सलामुअलैकुम साईं। वालेकुम सलाम। छा नालो साईं तव्हांजो? फिदा हुसैन भाउ। आला फिदा हुसैन तव्हांजे ॻोठ नीरवाज जा गिरानी हिते ही क़ुर मजीदनि जूं अमानतूं खणी आया आहियूं। इन खां पहिरियां जो सिलसिलो ॻाल्हियुनि जो शुरू कयूं। तव्हांजो मौज़म साहब जन मुझे कॉल करे ॿुधायो हुयो त असांखे 10-15 क़ुर मजीदनि जी ज़रूरत आहे, 30 बगदादी क़ाइदनि जी रेल ऐं ॿियो बैटरीअ जी अशद ज़रूरत आहे। असांखे निमाज़ में तकलीफ़ थिए, लाइट जो मसइलो आहे। फ़िलहाल हीअ अमानतूं असां तव्हां वटि खणी आया आहियूं। पहिरियां उन्हनि दोस्तनि जो ज़िक्र कया। सभ खां पहिरियां त असांजे भाउ हिकिड़े ही 10 क़ुर मजीद 30 बगदादी क़ाइदा मोकिलिया हुया। उन लाइ छा चवणु चाहींदव? उनजे लाइ असां चवणु चाहींदासीं उनजी वॾी वॾी महिरबानी असांजे लाइ ऐं अलाह तबारक व तआला उनजी रिज़्क़ में रुज़ी बरकत अता फ़रमाए ऐं तव्हांजो अचण में बि बरकत अता फ़रमाए। आमीन आमीन। थैंक यू। वाक़ई आया हुया। हिकु भाउ मोकिलिया 1000 रुपयो, ॿिए भाउ मोकिलियो 500 रुपया, 1500 रुपया जी अमानत आई। जंहिं मां बैटरी त कोन थी अची सघे। अॼुकल्ह रेलौठा में 5-7 बि ॾुखी पियूं मिलनि। 5 त मां क़ुर मजीद वठी आया। 1500 रुपया जंहिंजी मिठाई हुई। उन्हनि दोस्तनि जे लाइ छा चवणु चाहींदो? उन्हनि जे लाइ बि इहो चवणु चाहियां अलाह तबारक व तआला उनजी ज़िंदगी बरकत अता फ़रमाए, उन्हनि जे माल में रिज़्क़ में बरकत अता फ़रमाए। असांजो भाउ सलीम खे अर्ज़ु कयोसीं। भाउ सलीम जेको आहे चयो बाबा जेको थी सघंदो असां तव्हां ताउन कंदासीं। उन लाइ असां महिरबानी न न कोई महिरबानी न आहे। दीनी मदरसनि जी ख़िदमत त ईअं सम्झो त मां पंहिंजा फ़ख़्रु सम्झंदो आहियां। ऐं हीअ ॾिसो था ऊंदहि थी वई आहे, सिजरत जो टाइम आहे ऐं गरी ख़ुदा बख़्श खां बि भुटियो खां बि अंदरि ते ई तव्हांजो ॻोठ आहे मीरबाद जागीराणी। अञा असांखे वापसी बि करणी आहे। दिलि त घुरे पई त काफ़ी सारे इशू ते तव्हां सां ॻाल्हायां, छाकाणि त तव्हांजे जेको साईं जन मूंखे ॿुधायो त बैटरीअ जी बि असांखे घणी तकलीफ़ आहे। पोइ इहो मसइलो तव्हां हाणे पाण हल कंदो या इन जे लाइ असांखे कोशिशि करणी पवंदी? असांजो हल जेको आहे मुश्किल थी सघे। तव्हां बि कुझु ताउन कयो हुन में असां बि कंदासीं ऐं असांखे मोटर जी ॾाढी ज़रूरत आहे। पंहिंजी तव्हांजी जेको आहे थी वञे त बेहतर आहे। असां त कोशिशि कंदासीं पर मूंखे हिकु शइ सम्झ में न आई त ॻोठ आहे, अलाह जो घरु आहे। पंहिंजे घर में सजाइनि था, मस्जिद खे नथा सजाइनि। ॻोठ में न नमाज़ थी कोई नथो अचे। बसि अलाह सभिनी खे हिदायत अता फ़रमाए। अलाह तबारक व तआला तमामु मुस्लमान खे हिदायत कंदो जो सभु ॻोठ वारा ईंदा, महले वारा सभु ईंदा इंशाअल्लाह नमाज़ ते। आमीन आमीन। मां तव्हां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश कंदुमि त हीअ मीरवा ॻोठ जा जेके रहवासी आहिनि उन्हनि खे वधि खां वधि अपील कंदुमि त हीअ अलाह जे घर खे आबाद कयो। जिते बचड़नि खे मोकिलियो था उते तव्हां बि अचो। भई जेतिरो थी सघे कारे ख़ैर में हिसो कढियो। त हीअ सिर्फ़ु ईअं न आहे त हिन दुनिया जे ख़ातिर हिन आख़िरत बि पंहिंजे ठाहियो। बिल्कुलु। हीअ जॾहिं क़ुर मजीद पढ़ंदा हर हर्फ़ जो सवाबु मिलंदो। वज़ू कंदासीं जेसि ताईं मोटरो हलंदो पियो तेसि ताईं इहो दुआ जो सिलसिलो हलंदो पियो। बैटरी आहे जेसि ताईं इहो सुख वठंदा जमात निमाज़ पढ़ंदा तव्हांखे उन्हनि खे बि दुआऊं मिलंदियूं। पोइ इहे कंहिंखे खपे ऐं सभ खां पहिरियां त ॻोठ वारनि खे घुरिजे त वधि खां वधि मदद कनि। अॼुकल्ह हीअ असां जेको सुजाग न्यूज़ जे प्लेटफॉर्म तां ग़रीबनि मिसकिननि यतीमनि बेवान समेत दीनी मदरसनि जी ख़िदमत था कयूं। इन लाइ छा चवणु चाहींदो? दिलि ख़ुशि थिए थी? इन लाइ बिल्कुलु दिलि ख़ुशि थिए सभिनी जी, नंढो मासूम ॿारनि जी बि थिए थी, असांजी बि थिए थी अल्हम्दुलिल्लाह। बसि अलाह तबारक व तआला तव्हांखे जज़ाए ख़ैर अता फ़रमाईंदो।